8 सालनि जी मुंहिंजी पोटड़ी अब्बा अड़े दादा चयो ज़ुल्म उहे ज़ालिम किथे आहिनि उहे ज़ालिम ने करे वरितो जिन असां ज़ुल्म कयो आहे अब्बा दादा ज़ुल्म कयो अथनि ही आहो पुकार उन मासूम न्याणी रुखसार जी कुराड़ी ॾाॾी जी आहे जेका रुखसार हवाउनि जे शहर हैदराबाद में वहशत जो निशानो बणिजी बेदर्दी सां क़तल थी वई। 8 सालनि जी रुखसार जीवार कॉलोनी भरिसां क़ाइम बंगाली कॉलोनी जी रहवासण हुई जितां हू अरबा जे ॾींहुं कपिड़ा ऐं चंपल मिलण जी लालच ते वर्गलाए अगवा थी ऐं पोइ साॻी राति उन नंढड़ी रुखसार जो तशदुद थियल लाश हथ आयो जंहिं बाबति पुलिस जो चवणु आहे त रुखसार खे अगवा जे ॾोह में गिरफ़्तार जवाबदार साणस जिन्सी ज़्यादती जो एतराफ़ बि कयो आहे। रुखसार जी माउ पंहिंजे मासूम न्याणी जे वर्गलाए अगवा थियण जो किस्सो हिन रीत बयान करे थी। बच्चे आई बाहर से आके कहने लगी अब्बू एक अंकल आया है जो बोल रहा है कि मैं तुम्हारे को चप्पल कपड़े दे रहा हूँ, तुम ले लो आके नहीं। तो इतने में ये चप्पल कपड़े लेने के अपने इसने अब्बू को बोला और बोल के नहीं एकदम मेरा दुपट्टा और चप्पल अपने बाप की पहन के एकदम भाग गई, चली गई। चौकीदार भी वहाँ पर मौजूद था। चौकीदार से पूछा भाई कि तुमने छोटी बच्ची को देखा है? वो बोल रहा है कि नहीं हमने नहीं देखा, यहाँ कोई छोटी बच्ची नहीं आई है। लेकिन जब थक हार के जब सब कुछ हमने देख लिया कि अब हमारी बच्ची नहीं मिल रही है तो हम फिर मजबूर होके FIR कटवाने गए थाने। पुलिस ने देर नहीं लगाई, उसी वक्त आई हमारे साथ। आई है उसी वक्त लड़की को देखा है, देख के नहीं इन्होंने को पकड़ा है लड़के को, लेकिन उसके बाद रात को पता चला है कि मेरी बच्ची के साथ कितना जुल्म किया है इन लोगों ने, कितना उसे मारा है, कितना उसके ऊपर तशद्दुद किया है। रुखसार जा वालिदैन इंतहाई गरीब आहिनि। संदसि अंबड़ घरनि में पोरियो करे बचड़नि लाइ हिकु वेले जी मानी जो बंदोबस्तु करे थी ऐं हुन जो वालिद गॾह गाॾी हलाए पेट जे दोज़ख खे भरण जी कोशिशनि में सरगर्दान रहे थो। हिन पोरियत ख़ानदान वटि एतिरी बचत ई नथी थिए जो हू पंहिंजे ॿारनि जे अखियुनि में उथली पवंदड़ नवनि कपिड़नि ऐं ॿिए सामान जे ख़्वाबनि खे साभियां जो रूप ॾेई सघनि। उनखां अॻु साॻे थाणे जी साॻी कॉलोनी मां जुलाई 2019 ईस्वीअ में मासूम भाउ भेण रुखसाना ऐं कादुरबख्श बि खाइण पीअण जूं शयूं मिलण जे आसरे ते अगवा थी बेदर्दी सां क़तल थी विया हुआ। पंहिंजे भाउ सां गॾु अगवा थियल रुखसाना बि ईअं ई वहशत जो निशानो बणी जीअं हाणे रुखसार वहशत जो निशानो बणिजी क़तल थी आहे। रुखसार जो वालिद शमशाद ओढो बि जॾहिं पंहिंजी न्याणी सां पेश आयल वार्ता जो ज़िक्र करे थो तॾहिं ॻोढ़ा संदसि अखियुनि जा बंदि टोड़े हिन समाज जे ज़ुल्म ऐं सितम ते मातम करणु लॻनि था। आई आहे मूंखे चई त अबू मूंखे चई भाई हिकिड़ो आयो आहे, चए थो त कपिड़ा बि ॾियां साम्हूं बंगले में, चई कपिड़ा बि ॾियां थो, चौंपलियूं बि ॾियां थो, खणी वञ असांजे ॿारनि जूं। बसि ईअं चई ऐं भॻी वई। मां अकल बि कईमांसि न बीठी। अच्छा पोइ त ख़बर ई न पई, ॻोल्हा ॻाल्हा कई ख़बर ई न पई पए। अञा ताईं ख़बर कान्हे तव्हां? न ख़बर पई आहे मूंखे अञा ताईं। मां सफ़ा ग़रीब आहे, मज़दूर घणा गाॾी हलाईंदो आहियां, सुबुह जो वेंदो आहियां शाम जो ईंदो आहियां। मुंहिंजो इहे पंहिंजा वॾा आहिनि, ॿियो केरु। हैदराबाद पुलिस रुखसार खे अगवा करे बेदर्दी सां क़तल कंदड़ हिकु जवाबदार सिद्दीक बंगाली खे गिरफ़्तार करे वरितो आहे। उनखां अॻु साॻे थाणे जी हद मां अगवा थी जिन्सी ज़्यादती जो निशानो बणिजण खां पोइ क़तल थी वियल नींगरी रुखसाना ऐं संदसि भाउ कादुरबख्श सियाल जो कातिल उस्मान बंगाली बि गिरफ़्तार थियो हो, पर उन जवाबदार खे अञा ताईं का सज़ा मिली न सघी आहे। उन केस जे पस मंज़र में मासूम नींगरी रुखसार जी अंबड़ इहो सुवाल उथारे थी त छा संदसि धीउ खे बेदर्दी सां क़तल कंदड़ जवाबदार खे ईअं ई सज़ा मिली सघंदी जीअं हुन जी न्याणी निमाणी खे अज़ियत ऐं वहशत सां क़तल करे मौत जी निंड सुम्हारियो वियो आहे। मेरा मुतालबा ये है, आज जब मेरी जैसी जिस अजियतनाक से मेरी बच्ची गई है उस अजियतनाक से वो भी ऐसे ही मरेंगे, उनको भी ऐसी मौत दी जाए अजियतनाक। जब कानों के पर्दे फटेंगे तो पता चलेगा कि कितना दर्द होता है। जब उनके हाथ पैर टेढ़े होंगे तो जब पता चलेगा कि कितना दर्द होता है। और वही दर्द मैं उनकी आंखों में देखना चाहती हूँ कि जितनी दर्द से मेरी बच्ची को उन्होंने मारा है, वही दर्द मैं उनकी आंखों में देखना चाहती हूँ। मैं इंसाफ मांग रही हूँ, इंसाफ, मुझे इंसाफ चाहिए।
हैदराबाद हूँ त अमुन मोहब्बत प्यार ऐं एहसास जो शहर तसवर थिए थो, पर हिन शहर में घिड़ी आयल वहशत जे राकास मासूम न्याणियुनि जो साह ॼण त मुठ में करे छॾियो आहे। 9 महीननि जी विथी सां पेश आयल ॿिनि हिकजहिड़नि वाक़िअनि कानून ऐं इंसाफ़ जे इदारनि ते बि सुवाल उथारण शुरू कया आहिनि त उहे इदारा पंहिंजी रिट क़ाइमु करण में आख़िर छो नाकाम साबित थिया आहिनि जो मासूम न्याणियुनि जी लॼ लुटे खेनि मौत जे मुंहं में मोकिलींदड़ वहशनि खे अहिड़ा कलूर कंदे हिकु घड़ी लाइ बि उन्हनि इदारनि जो ख़ौफ़ दिलि में पैदा नथो थिए। ही वाक़िया ख़ुदि समाज जी अणबराबरी वारी रवस जो अक्स ऐं आइनू बि बणिजी रहिया आहिनि। हिन मरहले ते समाज खे सुधारण जे ठेकेदारनि, कानून ऐं इंसाफ़ जे इदारनि ऐं सरकार आॾो ॿियो सुवाल रखी सघिजे थो त आख़िर उहे इदारा पंहिंजी कारकर्दगी खे सुधारण जी कोशिश छो नथा कनि जो परियनि जहिड़ियुनि मासूम न्याणियुनि जी लॼ ऐं ज़िंदगी महफ़ूज़ तसवर थी सघे। कैमरामैन जमील पठान ऐं साथी रिपोर्टर इम्तियाज़ खोसो सां गॾु फैज़ खोसो, टाइम न्यूज़, हैदराबाद।